केस नाजायज़ असांजे मथां थिया आहिनि, जेको असां सॼी ज़िंदगी पंहिंजी बडाणी में गुज़ारी थिए, पोरियो मज़ूरी करूं पिया, जेका अमीर वॾेरा या हुकूमत ऐं पंहिंजा कढ लॻी पिया, जेको असां भॻासीं। असांखे हिते ख़ाली वधाऊं बि असांजे मथां केस आहिनि, किथे ॾोह थिए बि असांजे मथां केस आहिनि। जिथे को थींदो आहे त असांखे इहा ई ख़बर कोन्हे त असांजे मथां केतिरा केस थी विया आहिनि। असां सिंध हुकूमत के, IG साहब के ऐं SP साहब के अर्ज़ु कंदा पिया हूं त असां सां हक़ करो, जो असां ॾोहरी थियूं इनकारी करो, जो असांजो ॾोह थिए त असांखे तव्हां जहिड़ी सज़ा वणे उहा ॾिनी वञो। जो असां ॾोहरी न थियूं त नाज़ादगियूं असां छो थींदियूं पियूं, असांखे आज़ादु करो त असां पंहिंजे बच्चनि में, पंहिंजे शहर में सुकून जी ज़िंदगी गुज़ारूं। असां वरी वरी बि इहे दांह कंदा रहंदा आहियूं त इहो सिंध IG के ऐं SP साहब के हुकूमत के असांजो इहो अर्ज़ु आहे त असां सां हक़ थिए, इंसाफ़ थिए। असां ज़िंदगी असांजी ज़ाहिर थी वई आहे, असां पंहिंजी ज़िंदगी को तंग थी विया आहियूं, ख़ुदकशी जहिड़ा थी विया आहियूं। केतिरो धिका खाऊं पराए दरनि ते, इहो असां अर्ज़ु कयूं ख़ुदा जो वसीलो अथव, महबूब जो वसीलो अथव त असां सां हक़ करो, असांखे आज़ादु करो, असां पंहिंजे बच्चनि में, शहर में ज़िंदगी गुज़ारूं।